पर सदाई वांगुर प्रोग्राम जो आगाज़ कंदा आहियूं शाह साईं जी वाई सां। त हींअर वाई जे लाइ ऐं दावत ॾींदुसि दोस्त साहिब लतीफ़ खे त अचे ऐं शाह साईं जी वाई पेश करे। ज़ोरदार ताड़ियूं साहिब लतीफ़। La 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 जेलती ओथिया में हर मथन मारुवड़न जे मुल्कन चौतरफन छू चमकन हो मारुवड़न जे मुल्कन चौतरफन छू चमकन डयूं वरा कावो डयूं वरा का लाला डयूं वरा का वेड़ में विजड़ियूं रोज़ वसन ओ डयूं वरा का वेड़ में विजड़ियूं रोज़ वसन उठड़ा मींह मलीर ते म्या उठड़ा मींह मलीर ते म्या ओ सावा गाह फुटन मारुवड़न जे मुल्कन चौतरफन छू चमकन हो सावा गाह फुटन मारुवड़न जे मुल्कन चौतरफन छू चमकन डयूं वरा कावो डयूं वरा का लाला डयूं वरा का वेड़ में विजड़ियूं रोज़ वसन मुझे यूं त मलीर में यूं त मलीर में अला हो पील खीर वटन मारुवड़न जे मुल्कन चौतरफन छू चमकन हो पील खीर वटन मारुवड़न जे मुल्कन चौतरफन छू चमकन डयूं वरा गाओ डयूं वरा का लाला डयूं वरा का वेड़ में विजड़ियूं रोज़ वसन डयूं वरा का वेड़ में विजड़ियूं रोज़ वसन अदियूं शाह लतीफ़ चवे म्या अदियूं शाह लतीफ़ चवे म्या ओथी तो मारुवड़न जे मुल्कन चौतरफन
फन थियूं चमकन दयूं वरा कावो दयूं वरा काला दयूं वरा का वेढ़ में बिजड़ियूं रोज़ वसन दयूं वरा का वेढ़ में बिजड़ियूं रोज़ वसन दयूं वरा का